कांव कबूतर झिरकियूं तोता रंग बिरंगी पखी सुहन था। बूंदी रखूं या जुअर बाजरी दाणो दाणो करे चुगन था। हाय माण्हू, तव्हां सभु कीअं आहियो। अॼु मां वरी तव्हांखे हिकु नज़्म ॿुधाइण आई आहियां। तव्हां मूंखे सुञाणो था न, मां भाविशा, जेकी तव्हांखे नज़्म पढ़ी ॿुधाईंदी आहे अदबी आर्तवार में। अॼु जी नज़्म जो टाइटल आहे पखी। पखी याने बर्ड्स। अॼु इहा सिंपल ई पोयम तव्हां लाइ पेश आहे। सिंगुलर प्लूरल ॿिन्ही खे पखी ई चइबो आहे सिंधीअ में। अचो त हाणे असां स्टार्ट कयूं। सुबुह सवेलो पखी अचनि था, मिठड़ी मिठड़ी लात लवनि था। कांव कबूतर झिरकियूं तोता रंग बिरंगी पखी सुहन था। बूंदी रखूं या जुअर बाजरी दाणो दाणो करे चुगन था। मेल मिलाप थन पाण में केॾो, हिक ॿिए खे हू सॾड़ा कनि था। प्यासा परे खां अचनि उॾामी, अची पाट मां पाणी पीअनि था। हित हुत वेहनि वणनि टिणनि ते, ॿारनि वांगुरु नचनि टपनि था। सांझीअ टाणे पखी वणनि में वञी अजे में आराम कनि था। दया करण सां दुआ मिले थी, आशा बरकत पखी विझनि था। हिते इहा नज़्म पूरी थी वई। इन नज़्म जा कवि साहिब मूंखे न ख़बर आहिनि, इन्हनि में उन्हनि जो नालो न लिखियलु आहे। त अगरि तव्हांखे ख़बर हुजे त मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं तव्हांखे ॿुधायो तव्हांखे इहा पोयम कीअं लॻी। इन्हनि चिटनि में असांखे कवि साहिब ॿुधाइनि था त असांखे पखियुनि जे लाइ थोरो खाधो ऐं पाणी उन्हनि खे ॾियणु खपे। इहो असांजे वेदनि में वॾो ध्यानु करे मञियो वेंदो आहे। उन्हनि जे लाइ असांखे पाणी रखणु खपे। हू ॾाढा प्यासा हूंदा आहिनि। ईअं त दुनिया में केतिरा ई पखी आहिनि, पर भॻवान बि कहिड़ो सोचे सम्झी ठाहियो आहे। हर पखीअ जो रंग रूप सभु अलॻि आहे। उहे ॾाढा सुहिणा लॻनि था। ऐं जीअं कवि साहिब चयो आहे, दया करण सां दुआ मिले थी, आशा बरकत पखी विझनि था। तव्हां बि पखियुनि जो ख़्यालु रखिजो, दान धर्म कजो। हिन वीडियो खे लाइक कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो, नोटिफिकेशन बेल ज़रूरु दॿाइजो। हाणे असां मिलंदासीं ॿिए वीडियो में। बाय।